ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं दादू मां न्याज़ चंड जी रिपोर्ट मूजिबि दादू जी गुलशन सजाद कॉलोनी वासी औरतनि आबदा खोखर ख़ानदादी मुसरत खालदा खोखर ऐं ॿियनि पाक किताब खणी प्रेस क्लब दादू आॾो CI पुलिस जे ज़ाइतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। मुज़ाहिरीन औरतुनि दायो आहे त CI पुलिस जा एहलकार घर में दाख़िल थी संदनि जे बेगुनाह पोरियत मुजाहिद खोखर खे खंभे खणी विया आहिनि। हुन चयो त मुजाहिद खोखर पोरियत आहे जेको ड्राइवरिंग करे घर जो गुज़र सफ़र कंदो आहे। पुलिस संदसि खे बिना जवाज़ खंभे खणी वई आहे। जॾहिं त CI पुलिस जो चवणु आहे त मुजाहिद खोखर जो भाउ मीर खोखर सोलर प्लेटुनि जो चोर आहे। ॻुझे इतला ते कार्रवाई कई आहे। CI पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान सोलर प्लेटूं चोरी कंदड़ मीर खोखर फ़रार थी वियो। संदसि जे घर मां 2 अदद चोरी जूं सोलर प्लेटूं हथु कयूं आहिनि। जॾहिं त संदसि भाउ मुजाहिद खोखर खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो आहे।